दोस्तों अस्सलाम वालेकुम। तव्हां सभिनी खे इंडस डायलॉग ते भलीकार कजे थो। हीअ असांजो सिंधी ॿोली में शुरू कयल हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे जंहिं ते असां आलमी तौर इलाइक़ी सियासत ते डिस्कस कंदा आहियूं, छाकाणि त सिंधी मीडिया में या जेको सिंधी जेका सिंध जी सोशल मीडिया आहे उन में असां सम्झो त अहिड़े अहिड़े कम जी खोट आहे ऐं पोइ असां पंहिंजे हिसे जो नंढड़ी सतह ते सही कम जी शुरूआत कई ऐं हले थो पियो तव्हां सभिनी जी सहकार सां। सो तव्हां इंडस डायलॉग ते ॿुधो पिया ऐं सब्सक्राइब न कयो त ज़रूरु सब्सक्राइब करियो ऐं पंहिंजे दोस्तनि ॾांहुं बि शेयर करियो जेके आलमी तौर इलाइक़ी सियासत या ॿियनि मामलनि खे सम्झण जी जेका आहे ख़्वाहिश रखंदा हुजनि। पाण सां गॾु मंसूर कलवड़ गॾु आहे। मंसूर मिडिल ईस्ट जी सियासत जो माहिर आहे। जॾहिं असां यूनिवर्सिटी में गॾु पढ़ंदा हुआसीं ऐं हॉस्टलुनि ते बहस ऐं मुबाहिसो थींदो तॾहिं बि हू हमास ऐं हिज़्बुल्लाह जूं ॻाल्हियूं कंदो, उन्हनि जे वेढ़ाकनि जूं ॻाल्हियूं कंदो। सो एट दैट टाइम हू उन्हनि जे किताब पढ़ंदो ऐं उन्हनि सां उन्हनि जे लिटरेचर सां वाक़ुफ़ हुयो। सो ख़बर न आहे किथां खां उनखे उहो मिडिल ईस्ट वारी सियासत जी चस लॻी, बहरहाल ज़रूरु आहे। मंसूर अॼु हिकिड़ी ताज़ी डेवलपमेंट थी आहे। मिसाल जे तौर ते कल्ह जा दहशतगर्द अॼु जा दोस्त अरब लीग जेको आहे उहो ऑफिशियली हिज़्बुल्लाह खे पंहिंजो दोस्त डिक्लेयर करार ॾेई छॾियो ऐं दहशतगर्दी जी फ़हरिस्त आहे उन मंझां हिज़्बुल्लाह जो नालो कढियो वियो। सो तव्हांजे लाइ तव्हांजी नज़र में केॾी वॾी डेवलपमेंट आहे? मिसाल जे तौर ते अरब लीग में सभु उहे अरबनि जा मुल्क आहिनि जेके अमेरिका ऐं इसराइल जा इत्तेहादी आहिनि। सो हिज़्बुल्लाह जो निकिरणु दहशतगर्दी जी लिस्ट मां उनजी सिग्निफिकेंस इंपॉर्टेंस केॾी आहे? हफ़ीज़, पाण गुज़िरियल 9 महीननि खां मुसलसल इन्हनि सभिनी मामलनि ते ॻाल्हाईंदा पिया अचूं, पर जॾहिं हमास ऐं इसराइल जी जंग लॻी कोन्हे उन खां अॻु में ई पाण फ़लस्तीन जी समूरी तारीख़ ते सेशन रिकॉर्ड कया हुआ। इसराइल जी तारीख़ ते पाण हिकिड़े समूरे पस मंज़र खे बयानु कयो, उहो जेको 1 कलाक खां बि मथे 2 कलाकनि जो लॻभॻि सेशन हो, जेको अञा ताईं इंडस डायलॉग जे यूट्यूब चैनल ते मौजूदु आहे। उन में असां काफ़ी हक़ीक़तूं वाज़े कयूं ऐं एक्सिस ऑफ रेज़िस्टेंस जेके मिडल ईस्ट में वेढ़ा ग्रुप आहिनि उन्हनि बाबति बि असां तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई हुई। हिकिड़ो तारीख़ी रिकॉर्ड ऐं पस मंज़र पेश कयो त इहे तंज़ीमूं हिते कीअं ठहियूं ऐं कॉम्पर्स जमायतूं, कम्यूनिस्ट जमायतूं उहे पासे कीअं थी वियूं ऐं जेके मज़हबी जमायतूं आहिनि उहे कीअं अॻियां आयूं, कीअं उन्हनि माण्हुनि जी नुमाइंदगी कई। सो ही जेको कल्ह थियो आहे अरब लीग में, इहा दरअसल हिकिड़ी अहम शइ जी कड़ी आहे। मूंखां कुझु ॾींहं अॻु दोस्त साहिल फुलपोटे पुछियो पिए, उहो नौजवान दोस्त आहे, असांजो ॾाढो पढ़ियो लिखियो आहे, तव्हांजो बि दोस्त आहे, ईअं सम्झो समूरी सिंध जो दोस्त आहे। उन मूंखां पुछियो पिए त ईरान ऐं सऊदी जी जेका सफ़ारती जेका बहाली थी, तालुकातनि जी बहाली मार्च 2023 में चीन जी सालसी सां उन में कहिड़ा कहिड़ा शर्त हुआ। सो मूं हुनखे चयो त उन में तक़रीबन ॾहाको खनि शर्त हुआ। हिकु त उन में शाम जी अरब लीग में वापसी जो हिकिड़ो अहम नुक़्तो हो, ईरान जो जेको ॻुझो हुयो, जेके ज़ाहिर त कोन कया विया। ऐं तव्हां ॾिठो त मार्च 2023 खां सुत थी पोइ शाम खे अरब लीग में आंदो वियो, उनखे बि अरब लीग मां नेकारे ॾिनी वई। शामी हुकूमत खे अरब हुकूमतुनि अमेरिका ऐं यूरोप जे चवंदे, इसराइल जे चवंदे उनखे तस्लीम न थे कयो, पर शाम जी अरब लीग में शानदार हिकिड़ी वापसी थी ऐं शामी सदर बशर उल असद जो सऊदी अरब में रियाज़ में हिकिड़ो शानदार वेलकम थियो। तव्हां ॾिठो OIC में उनखे भलीकार कई वई। ऐं उन खां पोइ जॾहिं अञा अञा हमास ऐं इसराइल जंग शुरू न थी हुई, उन वक़्तु हमास ऐं जिहाद इस्लामी जा जेके वफ़द आहिनि उन्हनि सऊदी अरब जो बि दौरो कयो। ऐं उहो जेको दौरो हो एतिरनि सालनि खां पोइ उहा बि उन मुआदे जी कड़ी हुई जेको ईरान ऐं सऊदी अरब जे विच में थियो। उन खां पोइ ही जेको कल्ह अरब लीग में 22 अरब मुल्कनि या रज़ामंदी ॾेखारी त हाणे हिज़्बुल्लाह खे वधीक दहशतगर्दी जी जेका फ़हरिस्त आहे, जेका लिस्ट आहे, उन में नथो रखी सघे। इहा हिकु त उन ईरान ऐं सऊदी जे तालुकातनि जी बहाली जी हिकिड़ी कड़ी आहे, उन में बि इहो नुक़्तो शामिल हो त तव्हां हिज़्बुल्लाह खे दहशतगर्दी जी फ़हरिस्त मां कढंदव ऐं हिज़्बुल्लाह खे हिकिड़ो वेढ़ाक पंहिंजे वतन जो दिफ़ा कंदड़ ऐं मिडिल ईस्ट जे अमुन लाइ हिकु जिदोजहद कंदड़ हिकिड़ो ग्रुप तस्लीम कंदो। ऐं कल्ह उहे थियो, अरब लीग उनखे तस्लीम कयो। ऐं उन सूरत हाल में जॾहिं हिज़्बुल्लाह ऐं इसराइल जे विच में जेका जंग आहे उहा उन नहज ते पहुची चुकी आहे जो सेक्रेटरी जनरल थो चए अक़वाम मुतहिदा जो त जेकॾहिं हिज़्बुल्लाह सां जंग थी त पोइ नसरुल्लाह खे केर बि मञाए न सघंदो ऐं उनखे केर बि रोके न सघंदो। उन वक़्त में जॾहिं ख़ुदि G7 जे मुल्कनि चयो त जेकॾहिं हिज़्बुल्लाह सां जंग थिए थी त पोइ यहया सिनवार खे हमास जे चीफ खे गज़ा में मञाइणु आसान थी सघे थो, पर नसरुल्लाह खे केर बि मञाए नथो सघे। उन सूरत हाल में
जॾहिं हिज़बुल्लाह ऐं इसराइल जी जंग बिल्कुलु तमामु वेझो आहे ऐं उहे जेके अटैक्स आहिनि उहे बेरूत ऐं तल अवीव ताईं पखिड़िजी चुका आहिनि, उन वक़्त में अरब लीग तरफ़ां एॾो वॾो फ़ैसिलो अमेरिका, यूरोप ऐं इसराइल खे छिका आहे त जन ग्रुपनि खे तव्हां दहशतगर्द सम्झो था, उहे असांजी नज़र में दहशतगर्द न आहिनि, उहे हिकिड़ा मज़ाहिमती ग्रुप्स आहिनि जेके पंहिंजे वतन जे दिफ़ा लाइ विढ़नि था। सो मुंहिंजे ख़्याल में हिन वक़्त में इहा तमामु वॾी हिकिड़ी डेवलपमेंट आहे ऐं इसराइल ऐं अमेरिका खे इहो चिताब आहे त जेकॾहिं तव्हां कंहिं बि क़िस्म जी लबनान ते चढ़ाई कयो था ऐं लबनान ते का जंग मड़ियो था त पोइ असीं सुफ़ारती हवाले सां, सियासी हवाले सां ऐं हिज़बुल्लाह जी क्लियर आहे, लबनान यानी हिज़बुल्लाह विढ़ंदी, उन्हनि जी ऑफिशियली जेका लबनान जी फ़ौज आहे उहा त एतिरी ताक़तवर आहे ई कोन, लबनान जो टोटली दिफ़ा हिज़बुल्लाह कंदी, असीं हिज़बुल्लाह जो सियासी ऐं सुफ़ारती माज़नि ते बिल्कुलु हुन जो दिफ़ा कंदासीं, उनजी मदद कंदासीं, जीअं ईरान, हमास ऐं जिहाद इस्लामी जो कयो। सो हिन वक़्तु इहा तमामु वॾी हिकिड़ी डेवलपमेंट आहे मुंहिंजी नज़र। ठीक है मंसूर, तव्हां इन जंग जी ॻाल्हि कई, 7 अक्टूबर खां पोइ हमास जे हमले खां पोइ मुसलसिल नंढा नंढा अटैक्स हिज़बुल्लाह कंदो आयो ऐं एट दैट टाइम पाण सभिनी खे लॻो त इहा जंग इनविटेबल आहे, ठीकु आहे, मतिलबु इसराइल न बचाए तॾहिं बि हुनखे इहा जंग करणी पवंदी। सो तव्हांखे छा थो लॻे त हिज़बुल्लाह ख़ुदि चाहियो पिए त इसराइल जेको आहे उहो लिबनान ते अटैक करे या असां सां जंग करे या असां सां कहिड़ी कंफ्लिक्ट में उलझे, छा उन्हनि जी इहा ख़्वाहिश आहे या इसराइल जी इहा ख़्वाहिश आहे त हू लिबनान ते बि हमलो करे ऐं पोइ जेको गज़ा ते मिलिट्री जी फोर्स क़ाइमु करण खां पोइ उहो लिबनान ते बि पंहिंजो असरु वधाए? सो ग्रेटर इसराइल वारो ख़्यालु आहे या इन खे ख़ुदि हिज़बुल्लाह इहो जंग चाहे पियो? तव्हांजो छा ख़्यालु आहे हिन में? हफ़ीज़, सभ खां पहिरीं त इसराइल जो ग्रेटर इसराइल वारो जेको ख़्वाब हो, अज़ीम तर इसराइल वारो जेको ख़्वाब हो, उहो 1978 में मरी चुको, जॾहिं जेको इसराइली वज़ीर आज़म हो मनाम बेगन, उन जॾहिं कैंप डेविड में अमेरिका में कैंप डेविड अकार्ड कयो अनवर सादात सां, मिस्र जे सदर सां, उनखे सिनाई जो जेको सिनाई जो तमामु वॾो हिकिड़ो रेगिस्तानी ऐं ख़ूबसूरत इलाइक़ो आहे मिस्र जो, जेको इसराइल 1967 जी जंग में ऑक्यूपाए कयो, उनखे कब्ज़ो कयो, उहो हुन वापसि कयो अनवर सादात खे ऐं बग़ैर कंहिं शर्तुनि जे हुनखे वापसि कयो। उन वक़्तु इसराइल जो अज़ीम तर इसराइल वारो ख़्वाब मरी चुको ऐं उन खां पोइ जॾहिं ओसलो ठाह थियो, जॾहिं गज़ा ऐं वेस्ट बैंक यासिर अरफात खे उन्हनि ओसलो ठाह में मोटाए ॾिना, उन वक़्तु इसराइल जो वज़ीर आज़म हो यज़ाक राविन, उन्हनि जॾहिं वापसि कया तंहिं वक़्तु ईअं सम्झो त ग्रेटर इसराइल जो ख़्वाब मरी चुको। हालांकि उन वक़्तु सोवियत यूनियन बि कोन हुई, दुनिया हिकु ब्लॉक में तब्दील थी चुकी हुई ऐं जेके मज़ाहिमती क़ुवतूं हुयूं समूरी दुनिया में, उन्हनि जी भरजली क़ुवत ख़तमु थी चुकी हुई। उनजे बावजूदि उहे एतिरा मजबूर थिया जो उहे ग्रेटर इसराइल वारे ख़्वाब तां दस्तबरदार थिया, यासिर अरफात खे, अनवर सादात खे, उन्हनि इलाइक़ा जेके उहे इलाइक़ा आहिनि उहे हुननि वापसि कया। सो उहो ख़्वाब उते ई मरी चुको हाणे। ऐं ॿियो, जॾहिं 2000 में उन्हनि हिकु त 1982 में उन्हनि जॾहिं साउथ लबनान ते हमिलो कयो इसराइल, तॾहिं हुननि बाक़ाइदगी सां हिकिड़ी ॾखिण लबनान बटालियन क़ाइमु कई हुई जंहिंजो नालो साउथ लेबनान बटालियन। जीअं हाणे हिकिड़ी गोलानी ब्रिगेड आहे जेका शाम जो कब्ज़े कयल इलाइक़ो आहे, गोलान उनखे संभालींदी आहे, जंहिंखे गोलानी ब्रिगेड चवंदा आहिनि। उन वक़्तु हिकिड़ी साउथ लेबनान बटालियन हूंदी हुई जंहिंखे 2000 में पूरे 2000 में हिज़बुल्लाह बाक़ाइदगी सां शिकस्त ॾिनी ऐं हू ॾखिण लबनान ख़ाली करे उतां भॼी विया। उन खां पोइ हिज़बुल्लाह इहो ख़्वाब विसारे छॾियो ऐं उन बटालियन खे मुकमल तौर ते इसराइल ख़तमु करे छॾियो। उन खां पोइ 2006 में बैरूत ऐं लितान नदी ते इसराइल हिकिड़ी वॾी ग़लती कई जॾहिं हुननि बैरूत ते हमिलो कयो। तॾहिं बि उहा जेका हिकिड़े महीने जी जंग हुई उनमें इसराइल जा 60 फ़ौजी मारिजी विया ऐं इसराइल खे हिकिड़े शिकस्त खोरदा मुल्क जीअं लबनान मां फरार थियणो पियो ऐं ग्रेटर इसराइल वारे ख़्वाब तां विथड्रा करणी पई, दस्तबरदार थियणो पियो। ऐं उन वक़्तु इसराइल इहो पको पक कयो त हाणे कॾहिं बि जेको ग्रेटर इसराइल जो ख़्वाब आहे उहो पूरो नथो थी सघे ऐं लबनान खे कंहिं बि सूरत में कब्ज़े नथो आणे सघिजे जीअं फ़लस्तीन खे आंदो वियो। सो हाणे जी जेका सूरत हाल आहे, 7 अक्टूबर ते हमास जेके सरप्राइज़ अटैक कयो, हिकिड़ो तमामु वॾो सरप्राइज़ अटैक हो हिन नए वर्ल्ड ऑर्डर में, जेको अमेरिकी ॿुॾंदड़ आर्डर हो उनखे हिकिड़ो वधीक उन्हनि धिको ॾिनो, उनखे पुश कयो ऐं ॾेखारियो त असांजी हिन रीजन में एग्ज़िस्टेंस आहे ऐं IMF समेत जेके बि मुआइदा आहिनि असीं उहे कंहिं बि हिते क़बूल न कंदासीं, न ई उन्हनि खे पुरअमन तरीक़े सां हितां गुज़रण ॾींदासीं जेसि ताईं असांजो मसइलो क़ौमी मसइलो मौजूदु आहे। सो 8 अक्टूबर खां हिज़बुल्लाह सैयद हसन नसरुल्लाह यकजहती तौर हमला हुन ऐलान कयो त असीं कंदा रहंदासीं ऐं जेसीं ताईं गज़ा में इसराइली जारियत बमबारी जारी रहंदी, जेसीं ताईं गज़ा जे माण्हुनि खे खाद ऐं खुराक मुहैया न कई वेंदी, उन्हनि खे इलाज मुहैया न कयो वेंदो ऐं ज़ख़्मनि खे मिस्र ऐं उर्दन ॾांहुं न माणियो वेंदो, तेसीं ताईं असीं यकजहती तौर हमला कंदा रहंदासीं। उहे बाड़ ताईं महदूद रहंदा 10 खां 20 किलोमीटर जे अंदरि।
ही जेका जंग आहे उहा न सैयद हसन नसरुल्ला चाहे थो, न ई इसराइल उन पोज़ीशन में आहे त टू फ्रंट्स जेका वार आहे, जेका ॿिनि मोर्चनि जी वार जंग आहे, उहा हिकु वक़्त ते विड़ी सघे। अॻु में ई इसराइली वज़ीर आज़म जेको आहे बिन्यामिन नेतन्याहू उहो चवंदो रहियो आहे त असां हिकु वक़्त ते 7 मोर्चनि ते विड़ूं पिया, यानी ईरान, इराक, लबनान, शाम, यमन, फ़लस्तीन ऐं ॿिया कुझु मुल्क आहिनि जेके हिन में हिननि जी मदद कंदा रहनि था, यानी हू रूस खे बि हिन में बाक़ाइदगी सां शुमार कंदो आहे, त रूसी मोर्चो बि हिन में शामिल आहे। सो गज़ा में त बाक़ाइदगी सां हिकिड़ो मोर्चो खुलियो पियो आहे, जंग 9 महीननि खां जारी आहे। ॿिए पासे जेकॾहिं हिज़बुल्लाह जो मोर्चो खुले थो त अमरीकी इहा रिपोर्ट आहे त हिज़बुल्लाह वटि 2 लख विड़ाक ऐं 2 लख जेके ॾूर मां रॉकेट्स आहिनि उहे मौजूदु आहिनि। तो उन सूरत हाल में इसराइल पंहिंजो दिफ़ा न करे सघंदो। ऐं ताज़ी जेका G7 मीटिंग थी, गॾिजाणी थी, उन में इहो तइ थियो त जेकॾहिं हिज़बुल्लाह सां मुकमल तौर ते जंग थिए थी, ऑल आउट वार जंहिंखे चयो वियो, त पोइ इसराइल जो जेको दिफ़ा आहे उहो नामुमकिन थी वेंदो ऐं असीं उनखे वधीक हथियार मुहैया न करे सघंदासीं। ऐं जेकॾहिं लबनान ते कंहिं बि तरह जी चढ़ाई थी त उन में ईरान उन जंग में काइजी ईंदो। सो जेकॾहिं इसराइल तिर जेतिरी भी का ग़लती करे थो लबनान के खिलाफ, उनजा संगीन नतीजा थींदा। जी ठीक है मंसूर, तव्हां हिज़बुल्लाह जी थोरा घणी ताक़त जी ॻाल्हि कई। चयो इहो वञे थो त हिज़बुल्लाह जा डायरेक्ट तालुकात आहिनि रशियन मिलिट्री सां, ऐं रूसी हथियार उन्हनि खे मिलनि था, ऐं रूस किथे न किथे उनजे पोयां आहे, ऐं प्यूटन ज़रे घटि माना ज़ाती तौर ते मिलंदो आहे विद हसन नसरुल्ला अनऑफिशियली। सो इहे ख़बरूं आहिनि। ऐं साॻी वक़्ते जेको इसराइल जे पोयां एपेक जी लॉबी, तव्हां किताब रखियो स्टेटस ते, अमेरिकन फॉरेन पॉलिसी एंड द इजरायली लॉबी, जॉन मेयरशाइमर जो तमामु शानदार किताब है। सो लॉबी जेतिरो कुझु पॉसिबल है, यानी उन वटि जेके बि रिसोर्सिस आहिनि उहे इसराइल जे लाइ लॻाइण चाहे थी। अमेरिका जो पूरो जेको सेनेट आहे, हाउस ऑफ कॉमन्स आहे, उनखां अलावा जेको जेके बि उन वटि रिसोर्सिस आहिनि, अमेरिका जे रिसोर्सिस आहिनि, उहे इसराइल जे लाइ उहो मुहैया करणु चाहिनि था। सो अहिड़ी सूरत हाल में जंग तव्हां कीअं था ॾिसो, केतिरी ख़तरनाक हूंदी, ऐं उन जंग जा कहिड़ा नतीजा निकिरंदा ॿिन्ही मुल्कनि लाइ? हफ़ीज़, जंहिं किताब जो तव्हां ज़िक्र कयो, दी इज़राइल लॉबी एंड US फॉरेन पॉलिसी, उहो किताब मुंहिंजे हथ में आहे। ही दोस्त ॾिसी सघनि था, जॉन मर्शाइमर जो किताब आहे। ही किताब ईअं सम्झो त हिकिड़ो डॉक्यूमेंट आहे मिडिल ईस्ट जो, ऐं अमेरिका जे अंदरि जेका इसराइल जी लॉबी आहे, जेका सेऊनी लॉबी आहे, उहा कीअं जमहूरियत ते असरअंदाज़ थिए थी, कीअं अमेरिकन इलेक्शन्स ते ऐं उतां जी जेका परही पॉलिसी आहे कीअं उन ते असरअंदाज़ थिए थी। ही सो किताब सभिनी दोस्तनि खे पढ़णु खपे, उन्हनि खे सम्झणु खपे त कीअं सेऊनी जेका लॉबी आहे कीअं अमेरिका खां, अमेरिकी सदर खां उहा फ़ैसिला कराए पई अरबन जे ख़िलाफ़ ऐं रेज़िस्टेंस फोर्सिस जे ख़िलाफ़। सो हिन किताब में जॉन मर्शाइमर लिखे थो त इसराइल लाइ हिकिड़ी क़ुवत एग्ज़िस्टेंशियल थ्रेट आहे, यानी वजूदी ख़तरो आहे, ऐं उहा आहे हिज़बुल्लाह। हमास, जिहाद इस्लामी समेत ॿियूं जेतिरियूं बि रेज़िस्टेंस फोर्सिस आहिनि, उहे इन पोज़ीशन में न आहिनि जो इसराइल लाइ वजूदी ख़तरो पैदा करे सघनि। पर 7 अक्टूबर जे हमले इसराइल लाइ वजूदी ख़तरो पैदा कयो, ऐं सभिनी अरब मुल्कनि समेत दुनिया खे इहो ॾेखारियो त जेकॾहिं हिकिड़ो मज़बूत मुल्क हुजे, हिकिड़ी मज़बूत फ़ौज हुजे, त उहा इसराइल खे जड़ खां उखेड़े सघे थी। छाकाणि इसराइलियुनि जूं पहाड़ियूं हिन ज़मीन में न आहिनि खुटल, ऐं उहे कब्ज़ागीर आहिनि, कब्ज़ाखोर आहिनि, जेके यूरोप खां हलिया। ऐं तव्हां ॾिसो त उन्हनि जो कल्चर, उन्हनि जी ड्रेसिंग, उहा जेका टोटली आहे उहा यूरोपी आहे। उहे हिन रीजन जा, हिन खिते जा माण्हू ई नथा लॻनि इसराइली। सो जेकॾहिं हफ़ीज़ तव्हां तकरीर जेकॾहिं ॿुधी हुजे सैयद हसन नसरुल्ला जी 3-4 ॾींहं अॻु में, उन हिकिड़ी तकरीर कई तफ़सीली, जंहिंमें हिकिड़ो ड्रोन आहे, ईरानी ड्रोन, हुदहुद जो नालो आहे, उहो बाक़ाइदा इसराइल में वियो ऐं 7 मिंटनि जी, 7.5 मिंटनि जी वीडियो फुटेजिस उहो खणी आयो, जंहिंमें हेफ़ा, तल अवीव, देमूना न्यूक्लियर बेस, नेवातीम एयर बेस समेत जेके अहम हदफ़ आहिनि, तल अवीव ताईं हुन हिकिड़ा फुटेजिस जारी कया। उन ड्रोन जॾहिं उन जारी कया, उन ते हसन नसरुल्ला अची तकरीर कई, जेको हिज़बुल्लाह चीफ आहे। उन चयो त जेतिरियूं बि अहम शयूं आहिनि इसराइल जे अंदरि, उहे असांजे निशाने ते आहिनि, ऐं असीं 100% इंफॉर्मेशन जे बग़ैर का बि ॻाल्हि न आहियूं कंदा। वेंदे असीं हिकिड़ो मिज़ाइल बि ईअं ज़ाया न आहियूं कंदा जेसि ताईं असांखे मुकमल तौर ते इंफॉर्मेशन न हुजे। यानी जेकॾहिं हिकिड़ो बि इसराइली फ़ौजी किथे मौजूदु हूंदो त असीं उन ते हिकिड़ो मिज़ाइल ख़र्च करे सघूं था, ड्रोन ख़र्च करे सघूं था। जीअं कल्ह
उन्हनि गोलान हाइट्स में गोलानी ब्रिगेड ते हमलो कयो ऐं 18 इसराइली फ़ौजी उन में ज़ख़्मी थी विया। उन तक़रीर में हसन नसरुल्लाह चयो त जेकॾहिं लबनान ते कंहिं बि क़िस्म जी तोसी कई वई या जारियत कई वई त लबनान गज़ा नाहे ऐं हिंदुस्तान समेत पाकिस्तान समेत मुख़्तलिफ़ जेके माण्हू आहिनि उहे तयारु आहिनि इराक़ शाम ऐं ईरान खां बि त उहे वञी साउथ लबनान में हिज़बुल्लाह खे जॉइन करे सघनि था। जीअं अॻु में शाम में दाइश जे ख़िलाफ़ पाकिस्तानी कुझु मुजाहिद हुआ जेके शिया आहिनि, कुझु हिंदुस्तान मां, कुझु ईरान मां ऐं लबनान मां, फ़लस्तीन मां उहे विया ऐं उन्हनि जॉइन कयो ऐं दाइश खे उन्हनि बाक़ाइदगी सां शिकस्त ॾिनी। तो हसन नसरुल्लाह इहो क्लियर चयो त जेकॾहिं इसराइल असां ते लबनान ते का चढ़ाई करे थो या अहिड़ी का ग़लती करे थो त पोइ जितां बि को इसराइली जहाज़ जियूं बि एयरपोर्ट तां उॾामंदो उनखे उते जो उते टारगेट कयो वेंदो ऐं उन एयरपोर्ट खे बाक़ाइदगी सां तबाह कयो वेंदो। बिन गोरियन एयरपोर्ट जो उन बाक़ाइदगी सां ज़िक्र कयो ऐं कब्रस जेको साइप्रस आहे जंहिंखे पाण सिंधी में कब्रस चऊं, जेको इसराइल जो अहम इतादी आहे यूरोपियन जो, जितां गज़ा लाइ इमदाद बि अचे थी त इसराइल लाइ जासूसी बि थिए थी, उनजो बाक़ाइदगी सां सैयद हसन नसरुल्लाह नालो वरितो ऐं चयो त जेकॾहिं हिकिड़ो बि फ़ौजी असांखे साइप्रस जे अंदरि कब्रस में इसराइली फ़ौजी नज़र आयो या उतां हिकिड़ो बि इसराइली जहाज़ ड्रोन या मीज़ाइल उॾामियो त पोइ जेको कब्रस आहे उहो पंहिंजी तबाही जो पाण ज़िम्मेवार हूंदो ऐं असीं कब्रस खे ईअं ई डील कंदासीं जीअं असीं पंहिंजे दुश्मन इसराइल खे डील था कयूं। तो हिन वक़्तु समूरी दुनिया इहो सम्झे पई त इसराइल जेकॾहिं लबनान ते कंहिं बि क़िस्म जी चढ़ाई करे थो त इसराइल पंहिंजे लाइ पंहिंजी क़बर पाण खोटींदो, छाकाणि त जेकॾहिं इसराइल एॾी वॾी ताक़त हुअण जे बावजूद अमरीकी यूरोपी पुठभराई हुअण जे बावजूद गज़ा में हिकिड़ो आइसोलेटेड हिकिड़ो नंढड़ो ग्रुप आहे जेको मिडल ईस्ट में सभिनी खां कमज़ोर तरीन ग्रुप आहे, हमास, जिहाद इस्लामी ऐं पॉपुलर फ्रंट। उन्हनि खे जेकॾहिं हू गज़ा जी नंढड़ी पटी में नथो हाराए सघे त लबनान त बाक़ाइदगी सां उते माण्हू अची वञी सघनि था, पूरी दुनिया जा मुजाहिद अची वञी सघनि था, ईरानी सलाहकार अची वञी सघनि था, पूरी दुनिया जा जेके हथियार आहिनि, रूसी हथियार आहिनि, रूसी एयर डिफेंस आहे सिस्टम, उहो शाम खां बाक़ाइदगी सां उते अची सघे थो ऐं ट्विटन जी मर्ज़ी सां बाक़ाइदगी सां एयर डिफेंस सिस्टम साउथ लबनान ऐं बेरूत में नाफ़िज़ बि थी चुको आहे। तो मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं हीअ जंग लॻे थी त अॻु में ई जेके सिर्फ़ु ही बॉर्डर्स ताईं अटैक महदूद आहिनि उन में जेको अपर गलीली ऐं हेठाहीं गलीली, मथाहीं गलीली ऐं हेठाहीं गलीली जो जेको इलाइक़ो आहे उन में तक़रीबन 3 खां 4 लख जेके सेऊणी आहिनि उहे बेघर थी चुका आहिनि ऐं उहे यूरोप खां लॾ पलाण करे चुका आहिनि। इहो ई सैयद हसन नसरुल्लाह वारनि जो 7 अक्टूबर खां अॻु में जॾहिं बेरूत में कॉन्फ्रेंस थी सभिनी मज़ाहिमती फोर्सिस जी, तॾहिं ई हिननि जो इहो प्लान हुयो त बाबा ताक़त जे ज़रिए सेहूननि खे मजबूर कजे त हू जेको ऑक्यूपाइड पैलेस्टाइन आहे, जेको कब्ज़े कयल फ़लस्तीन आहे, उनखे ख़ाली करे हलिया वञनि। बाक़ी हुकुमरान तल अवीव में त हूअं बि कोन वेंदा जॾहिं आवाम हितां हलियो वेंदो। नेतन्याहू ऐं यार लेपिड वेही उते ताड़ियूं त कोन वॼाईंदा नेसिट में। इन करे सेहूननि खे मजबूर कजे त हू हितां हलिया वञनि। तो हाणे इहा सिचुएशन आहे जो जेकॾहिं कंहिं बि क़िस्म जी थोरी जंग थिए थी त बाक़ाइदगी सां हिज़बुल्लाह जा जेके मिज़ाइल आहिनि उहे इसराइल जे कंहिं बि हिसे खे हिट करे सघनि था। जीअं नसरुल्लाह हुनजो ज़िक्र कयो त दुश्मन ॼाणे थो त असांजे मिज़ाइल खां का बि इसराइल जी कुंड को बि अहिड़ो चपो न हूंदो जेको महफ़ूज़ हूंदो। पोइ हीअ जंग हिकिड़ी तमामु वॾी तबाही खणी ईंदी, पर सैयद हसन नसरुल्लाह जी क्लियर चयो त असीं जंग लाइ तयारु आहियूं, पर असीं हरू भरू का जंग नथा चाहियूं। जेकॾहिं गज़ा में सीज़ फायर थींदो त असां पंहिंजा हमला रोके छॾींदासीं। यमन जे हुसैन जी बि साॻी स्टेटमेंट आहे। सो मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं लबनान ते कंहिं बि क़िस्म जी इसराइल चढ़ाई करे थो, अमेरिका त उनखे टारण जी कोशिशि में आहे। रोज़ अमरीकी जेके एलची आहिनि, जेके सफ़ीर आहिनि, जेके चङा मुड़ुस आहिनि, उहे लबनानी सरकार सां अची मिलनि था त हीअ जंग टारिजे। पर हसन नसरुल्लाह लबनान जी जेका सरकार आहे उनजे मातहत कोन्हे। इसराइल तिर जेतिरी बि जेकॾहिं कंहिं बि क़िस्म जी जारियत कई त पोइ जेको हिज़बुल्लाह जो हमलो आहे, हसन नसरुल्लाह चयो त उहो बग़ैर कंहिं हदुनि जे हूंदो ऐं बग़ैर कंहिं उसूलनि जे हूंदो। यानी के बि उसूल असां ते लागू न थींदा, के बि आलमी जेके जंगी कानून आहिनि उहे असां ते लागू न थींदा। जी ठीक है मंसूर, थैंक यू सो मच। तव्हां मिडिल ईस्ट जी सूरत हाल जो जाइज़ो वरितो। असां नेक्स्ट इंशाल्लाह जेको असांजो ईंदो लाइव सेशन उहो यूक्रेन जंग ते ईंदो ऐं पोइ पाण जेको साउथ चाइना सी यानी पैसिफिक ओशन में जेका जंग आहे या जेको कॉन्फ्लिक्ट आहे उन ते बि ॻाल्हाईंदासीं। सो असांजे जेके बि दोस्त ॾिसनि था उन्हनि सभिनी जी महिरबानी, उन्हनि ही ॻाल्हि ॿोल ॿुधी। इंशाल्लाह मुस्तक़बिल में अहिड़ा सेशंस थींदा रहंदा। तव्हां इंडस डायलॉग खे वरी सपोर्ट करियो, पंहिंजे दोस्तनि ताईं ज़रूरु पहुचायो ऐं जेतिरो जेतिरो तव्हांजो सहकार वधंदो त असांजो कमु जेको आहे उहो बि वधंदो। सो थैंक यू सो मच मंसूर, वरी मिलंदासीं।